نعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا وقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن تعدوا نعمة الله لا تحصوها وقال الله تبارك وتعالى في مقام آخر أعوذ بالله من الشيطان الرجيم لو أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون وقال النبي صلى الله عليه وسلم عليكم بسنتي وسنة الخلفاء الراشدين المهديين عضوا عليها بالنواجذ وقال النبي صلى الله عليه وسلم القرآن لك أو عليك إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने से। सुभान अल्लाह। मुझे अजीज दोस्तों भाई और बुजुर्ग, अल्लाह तबारक व तआला का लाताबार इंसान जो अल्लाह तबारक व तआला असां खे पंहिंजे बाबरकत ॾींहंनि मां जुमे जे ॾींहुं पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। अल्लाह तबारक व तआला जा इंसान तलातादाद आहिनि इंसान जे मथां। अल्लाह से फरमाए थो वइन तअद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, बंदा मुंहिंजा नेमतूं मुंहिंजो एहसान तुंहिंजे मथां एतिरा आहिनि जेकॾहिं तूं ॻणे त ॻणे कोन सघंदे, शुमार करी त शुमार करे कोन सघंदे। लेकिन अल्लाह असां जेके एहसान कया आहिनि उन्हनि मां ख़ुसूसी तौर ते ॿ वॾा असांजे मथां अल्लाह जा एहसान। हिकु वॾो एहसान अल्लाह जो इहो आहे त अल्लाह साईं असांखे इंसान पैदा कयो। जेकॾहिं अल्लाह साईं इंसान पैदा न करे हा ऐं ॿी मख़लूक़ात मां करे हा को क़दर को काबू ठाहे छॾे हा त अल्लाह मर्ज़ी वारो आहे असांजी हिकु ॻाल्हि आहे। लेकिन अल्लाह साईं पंहिंजे मख़लूक़ात मां पंहिंजे रहम ऐं करम सां 18,000 मख़लूक़ात मां अशरफुल मख़लूक़ात असांखे इंसान
ये अल्लाह जा रहम ऐं करम इंसान की विक इंसान जो ॾिसण इंसान जो ॿुधण हर शइ में अल्लाह जे रहम जो इंसान होता है। इंसान जे इंसान थियण में भी इंसान अल्लाह जे रहम जो होता है। ये अल्लाह से इंसान के रहम ऐं करम कयो आहे जो अल्लाह से इंसान बनाया इंसान बनाया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा इब्न तक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो त अल्लाह साईं इंसान के इंसान बनायो आहे पंहिंजे रहम जे करे। पर हर शइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त अल्लाह साईं पंहिंजे रहम ऐं करम सां इंसान खे अता कई आहे। पर जन्नत भी अल्लाह से इंसान के पंहिंजे रहम ऐं करम सां अता कई। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो या रसूलल्लाह जेकॾहिं अल्लाह साईं इंसान खे जन्नत भी रहम ऐं करम सां अता फरमाईंदो पोइ छा भला तव्हांखे भी अल्लाह साईं रहम जे करे जन्नत अता फरमाईंदो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा आयशा मूंखे भी अल्लाह साईं पंहिंजे रहम ऐं करम सां जन्नत अता फरमाईंदो। त इंसान पंहिंजे विक विक में रब जी रहमत जो मोहताज आहे। रब जी रहमत का सवाए इंसान को भी अमल नथो करे सके। जन्नत में वञण जे लाइ भी अल्लाह साईं इंसान खे पंहिंजी रहमत जो मोहताज कयो आहे। दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कर बैठा हो जन एक साहब आयो फरमाया या रसूल अल्लाह मुझे दिल थी चवे मां तव्हां ते दुरूद शरीफ पढ़ा। हाणे इन जे करे मां पंहिंजे ॾींहं जा कुझु हिस्सा कया आहिनि हिकिड़ो हिसो तव्हां ते दुरूद शरीफ पढ़ा। फर्ज़न नमाज़ुनि खां फारिग थी करे पंहिंजे कमकाज खां फारिग थी करे हिकिड़ो हिसो दुरूद शरीफ पढ़ा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि पढ़ंदे तो बहितर आहे पर जेके न वधाईंदे तो बहितर आहे। साईं भला हथ ॾींहुं तव्हां ते दुरूद शरीफ पढ़ा। पाण फरमायो कि इहो तो बहितर आहे पर जे वधाईंदे तो बहितर आहे। पाण फरमाया भला से ॾींहं जा 3 हिस्सा तव्हां ते दुरूद शरीफ पढ़ा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि इहो तो बहितर आहे पर अञा वधाईंदे तो बहितर आहे। पाण फरमाई त हाणे सॼो ॾींहुं तव्हां ते दुरूद शरीफ पढ़ो। पाण फरमायो इज़न युक्फा हमका व युगफर ज़ंबुका। ओ मुंहिंजा प्यारा साहबी जेकॾहिं सॼो ॾींहुं तूं मुंहिंजो का दुरूद शरीफ पढ़ंदे अल्लाह तुंहिंजा सभु कम मिटाए छॾींदो। अल्लाह सां सभु तुंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे छॾींदो ऐं तुंहिंजा गुनाह बि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कि जेकॾहिं तव्हां इंसाननि मां पहुचाए थो त क़यामत जे ॾींहुं मां रसूल जे पाड़े में हुजे जन्नत में मां रसूल जो पाड़ो हुनखे नसीब थिए त हुनखे खपे त मुंहिंजे मथां दुरूद शरीफ कसरत सां। पाण फरमायो मन सल्ला अलैहि मरतन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहिंजे मथां हिकु चकर दुरूद शरीफ पढ़े त अल्लाह सां मुंहिंजे मथां 10 रहमतूं नाज़िल फरमाए। अल्लाह से नमाज फर्ज़ कई आहे लेकिन अल्लाह नमाज पढ़े कोन। आई सॼी ॻाल्हि नमाज फर्ज़ कई आहे। हाणे जेको नमाज पढ़े थो उनखे बि ख़बर आहे त मुंहिंजे मथां फर्ज़ आहे। हिकिड़ो माण्हू नमाज जे करे नथो पढ़े उनखे बि फर्ज़ आहे। नमाज उनखे ख़बर आहे त नमाज मुंहिंजे मथां फर्ज़ आहे। उहा जुदा ॻाल्हि आहे जो उनखे नमाज आहे उहो मञे बि थो त मूं में कोताही आहे। अल्लाह तबारक व तआला ज़कात साहिब हैसियत ते फ़र्क़ जेको फर्ज़ कई आहे जेकॾहिं उनखे निसाब आहे ज़कात जो 52 तोला चांदी जी बचत अथसि क़ीमत या 7.5 तोला ख़ालिस सोन मौजूद अथसि या मुख़्तलिफ़ सामान जेको 52 तोला चांदी जी क़ीमत जेतिरो अथसि त पोइ उन ज़कात फ़र्ज़ आहे। ॾिए त बि फ़र्ज़ आहे न ॾिए त फ़र्ज़ आहे। इहा कंहिं फ़र्ज़ कई? अल्लाह से फ़र्ज़। लेकिन अल्लाह ज़कात ॾिए कोन। अल्लाह रोज़ो फ़र्ज़ कयो आहे। अॻियनि उम्मतनि जे मथां बि फ़र्ज़ कई हिन उम्मत जे मथां बि फ़र्ज़ कई। हिकिड़ो माण्हू रोज़ो रखे तो उनखे ख़बर आहे त रोज़ो फ़र्ज़ आहे। हिकिड़ो माण्हू रोज़ो नथो रखे उनखे बि ख़बर आहे फ़र्ज़ आहे जुदा आहे जो मां निभाॻो आहियां नथो रखां लेकिन ख़बर आहे त अल्लाह फ़र्ज़ कयो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अल्लाह से रोज़ो फ़र्ज़ कयो आहे पर रोज़ो रखे कोन। अल्लाह नमाज़ फ़र्ज़ कई आहे पर नमाज़ पढ़े कोन थो। अल्लाह ज़कात फ़र्ज़ कई आहे ज़कात ॾिए कोन थो। अहिड़े नमूने सां अल्लाह साईं साहिब ताक़त ते हज फ़र्ज़ कयो आहे
लेकिन अल्लाह से हज करे कोन थो, लेकिन हिकड़ी अहिड़ी इबादत आहे जेका रब साईं पाण भी करे थो। अल्लाह से फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद और सलाम मोकिलिन था, रहमत मोकिलिन था। ओ ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए खास ईमान वारो, या है हिदायत ने का अय्युहा, ए खास ईमान वारो तवां भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ मोकिलींदा कर। मन अल्लाह से या इबादत एड़ी रखी आहे जेका अल्लाह पाण भी करे थो। मुझो न दुरूद शरीफ पढ़ो कुछ पढ़ियो कुछ कोन, हाणे दिली करे सभई ये दुरूद शरीफ पढ़ो जी रोज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की याद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा अजीज दोस्त, अम्मा आयशा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब इंसान रब जी रहमत जा मोहताज, जन्नत में वञण में भी रब जी रहमत जा मोहताज, पर छा तव्हां भी रब जी रहमत जे करे जन्नत में वेंदो? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा आयशा, मां भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां भी अल्लाह जी रहम ऐं करम जे करे जन्नत में वेंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े मौके ते अजीब मुंह खणी आया। साहबा पुछो या रसूल अल्लाह तव्हां जे चेहरे मां अजीब तासुर थो मिले, जण अजीब का गाल बुधी हुजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा ओ मुझा साहबियो दुरूद हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूं वटि जिब्राईल अमीन आयो। जिब्राईल अमीन मूंखे अजीब हिकिड़ो वाक़ियो अॻिन उम्मत मां ॿुधायो। मूंखे ताजुब लॻो, साईं भला ॿुधायो कहिड़ो वाक़ियो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्राईल अमीन फरमायो या रसूल अल्लाह अॻिन उम्मतन में हिकिड़ो राहिब हुयो। राहिब उन खे चवंदा जेको पंहिंजो सभु कुझु दुनियादारूं छॾे करे अकेला इख्तियार करे रब जी इबादत करे, उनखे अॻे राहिब चवंदा। इस्लाम में रोबानी न आहे, इस्लाम में आहे त गॾु थी करे नमाज़ में पढ़ो, रोज़ो बि रखो, दीनदारी में प्यार कयो ऐं माहौल में टुटो बि न तबलीग बि कयो, कावड़ जे पासे में न वञो, गॾिजी करे अमल कयो। ला रोबानियत फिल इस्लाम, इस्लाम में ईअं कोन्हे को हिकिड़ो माण्हू अलॻि थलॻि वञी करे वञी किथे जंगल में किथे वञी दरिया जी कप ते या कंहिं जज़ीरे में वञी वेही करे इबादत करे, न गॾियल माहौल। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्राईल अमीन ॿुधा पोइ छा थियो? फरमायो या रसूल अल्लाह अॻिन उम्मतन में हिकिड़ो माण्हू हुयो राहिब, अल्लाह का दुआ करी अल्लाह साईं मां दुनिया सॼी छॾी करे तुंहिंजी इबादत में मसरूफ़ आहियां, रिज़्क़ रोज़ी जो बंदोबस्त कर। अल्लाह से दुआ कबूल फरमाई। जज़ीरे जे विच में रहंदो, जज़ीरो उनखे चइबो आहे जो तरफ़ पाणी हुजे, विच में खुशकी हुजे, ॿेट जंहिंखे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्राईल अमीन फरमायो या रसूल अल्लाह अल्लाह से उनकी दुआ कबूल फरमाई। अल्लाह से उनके मिठे पानी जो बंदोबस्त फरमायो। अल्लाह से उन जमीन में बंजर जमीन में डालू जो वण फुटायो, हाणे डालू खाईंदो हुयो, मिठो पानी पीअंदो हुयो, रब जी इबादत कंदो रहो। उन जो आखिरी टाइम आयो, अल्लाह का दुआ करी या अल्लाह तू मुझी दुआ अगे भी कबूल कई, हाणे भी कबूल कर। अल्लाह फरमाए छा? फरमाए या अल्लाह मां दुआ तो बुरा दुनिया में मां इबादत अलग इख्तियार कई, तो के सदी दो रे तुझी इबादत कंदो रे, अलग थलग जज़ीरे में रहंदो रे। रब साईं तो खां इल्तिजा है कहानी मुझो मौत थे त सजदे में थे, उठा त सजदे मां उठा, मौत थे त सजदे में थे, ऐं जॾहिं मां उठा त सजदे मां उठा। अल्लाह से या दुआ कबूल फरमाई। हाणे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, जिब्राईल अमीन फरमायो या रसूल अल्लाह क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं ने माण्हू खे चवंदो तूं मुंहिंजे रहम ऐं करम सां जन्नत में दाख़िल थी वई, मुंहिंजे रहम ऐं करम सां छा में थी वई? जन्नत में। तो हुते उहो चवंदो दिलि में सोचींदो
जो मां माण्हुनि खां अकेले इख्तियार कई सब कुछ माइट मिट दुनिया अल्लाह जे करे छॾे करे जज़ीरे में वञी मां पियो रब साईं जी इबादत कंदो रहियुमि मौत मुंहिंजी सदे में थी हाणे बि जेकॾहिं मां जन्नत में वञा थो त रब जे रहम जे करे जो मुंहिंजा अमल इहो उनजे दिलि में ख़्यालु आहे अल्लाह से सीननि जे राज़नि खे ॼाणे थो वयालमु मा तुवस्विसु बिही नफ्सु अल्लाह से फरमाए तो जो तव्हांजे दिलि में विसविसो ईंदो आहे राज़ हूंदो आहे उहा ॻाल्हि जी शिकिल हूंदी आहे विसविसे में ॻाल्हि जी शिकिल न हूंदी आहे आई सॼी ॻाल्हि विसविसे में ॻाल्हि जी शिकिल न हूंदी आहे पर जेकॾहिं को राज़ आहे न हुन में ॻाल्हि जी शिकिल हूंदी आहे अल्लाह से फरमाए थो त बिना शिकिल जे ॻाल्हि जेकॾहिं तुंहिंजे दिलि में अचे विसविसो अचे उन ई खे बीमार पॼाणा हुनजे दिलि में त ख़्यालु आयो न अल्लाह से फरिश्ते के हुक्म कयो फरिश्ताने के जहन्नम वारे पासे वठी जहन्नम में न बल्कि जहन्नम जे दर ते विहारियो बे फरिश्ते के अल्लाह हुक्म कंदो ए फरिश्ता खणी वञी हिकिड़ी प्याणीअ जी गरम पाणी में प्याली खणी करे तूं उन जे अॻियां बीह हाणे जॾहिं जहन्नम जे दरवाज़े तां उनखे तपश महसूस थींदी पोइ उते पुकारींदो जो मूंखे पाणी ॾियो अल्लाह से फरमाईंदो त पाणी कोन्हे को फरिश्ते के चवंदो पाणी ॾियो फरिश्तो चवंदुसि न पाणी कोन्हे को आख़िर तर्क थी जॾहिं ईंदो त आख़िर चवंदुसि त तुंहिंजो मतिलबु छा आहे पाणी खयो बि बीठो आहीं ॾींहुं बि नथो चयो मुंहिंजो मतिलबु आहे त कुझु ॾींदे त पाणी कुझु पाण करे फरमायो जिब्राइल अमीन फरमायो उहो शख़्स हुन खां पुछंदो भला तोखे छा खपे मां ॾेई त पोइ पाणी ॾे मूंखे उञ लॻी आहे फरिश्तो चवंदुसि जेकॾहिं सॼी ज़िंदगी जा अमल मुंहिंजे हवाले करे त पाणी जी नंढड़ी प्याली मां तुंहिंजे हवाले करे छॾींदुमि ईअं कीअं थींदो ज़िंदगी जा सॼा अमल मां तुंहिंजे हवाले करे छॾिया ऐं तूं वरी पाणी जी नंढड़ी प्याली मुंहिंजे हवाले करे छॾी चए न त बीठो न त भले वञ कुझु वक़्त में ॼण ॾाढी तड़पण लॻो हाणे ॾिठई त सफ़ा हाणे वञा पियो हथ खां उन टाइम ते उनखे चवणु लॻो ठीकु आहे सौदो क़बूल आहे पाणी ॾे मुंहिंजा अमल सभु खणी वञ उन टाइम ते अल्लाह फरमाईंदुसि ओ बंदा तो दिलि में सोचियो हुयो त मूं केॾी इबादत कई मूं केॾी रियाज़त कई मूं अकेला इख्तियार कई मूं दुनिया खे छॾियो मां जज़ीरे में वञी करे पहुतुमि मुंहिंजी हेॾी इबादत पोइ बि रब जे रहम जे करे जन्नत में वञी पियो इहा तुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो तुंहिंजी इबादत तुंहिंजी रियाज़त तुंहिंजा अमल सभु इहे त हिकिड़े रुख पाणी में हलिया विया हाणे तूं छा कंदे उन टाइम ते वरी हू चवंदो अल्लाह साईं हाणे सभु ॻाल्हि खे सम्झी वियो हाणे तुंहिंजो रहम खपे तुंहिंजो कर्म खपे उन टाइम ते अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो बंदा मां तुंहिंजे जन्नत जो फ़ैसिलो कयो हिनजे करे मां तोखे जहन्नम में कॾहिं बि कोन मोकिलियां पर तुंहिंजे दिलि में ॻाल्हि जेका थी हुनजे करे तोखे सबक़ सेखारियो पई ओ बंदा जॾहिं मां फ़ैसिलो कयो तूं जन्नत में आहीं हाणे बि मुंहिंजे रहम ऐं करम सां जन्नत में हलियो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त जन्नत बि रब जे रहम ऐं करम सां मिलंदी बग़ैर रहम जे कोन त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अल्लाह तबारक व तआला असांखे वॾा ॿ एहसान कया हूअं त अल्लाह जा एहसान घणा पर ख़ुशूसी अल्लाह से ॿ वॾा एहसान कया हिकिड़ो अल्लाह से इंसान बनायो पंहिंजे रहम करम सां पंहिंजे रहम ऐं ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो पंहिंजे रहम ऐं करम सां पंहिंजे रहम ऐं करम सां असांखे को बि महिनत कान्हे का बि मज़दूरी कान्हे का बि मुशक़त कान्हे का सिर्फ़ु अल्लाह सां इहो इनाम अता फरमायो पंहिंजे रहम करम सां ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा ज़ात अता फरमाई असांखे उहो मुहम्मद रसूलुल्लाह रसूल करे ॾिनो जंहिंजी नबूवत जंहिंजी नबूवत एतिरी जो नबी की दुआ पिया घुरनि अल्लाह से असांखे हिन नबी जो उम्मती बना हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े जॻह रब खईं रोई अल्लाह असां हर नबी के अल्लाह से मक़बूल दुआऊं अता फरमाईंदो आहे जेके उन्हनि जो ज़रूरु क़बूल थींदियूं ख़ासि पंहिंजे लाइ उम्मत जे हक़ में को हूंदियूं आहिनि ख़ासि पंहिंजे लाइ हिकिड़ी दुआ ॾींदो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह खे फरमायो या अल्लाह मां पंहिंजे लाइ दुआ थो घुरां अल्लाह से फरमायो घुर हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो या अल्लाह मां पंहिंजे किताब में
मूसा अलैहिस्सलाम जी किताब में आखिरी नबी जी वडी तारीफ़ ॿुधी आहे। इन जे करे मां तोखां पंहिंजे लाइ दुआ थो करां जेकॾहिं मूंखे उन जो उम्मती करे उतारी थी वञी तुंहिंजी महिरबानी थी। सुभान अल्लाह से फरमाइजी आहे तुंहिंजी दुआ क़बूल आहे। हाणे क़यामत अचण वारी थींदी वॾी निशानी इहा ज़ाहिर थींदी जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम पैगंबर जो उम्मती थी करे। सुभान अल्लाह। इहो ईसा अलैहिस्सलाम पैगंबर जो उम्मती भी हूंदो ऐं नबी भी। हाणे उथंदो उम्मती थी करे ऐं कहते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ते अमल कर। त ॿियो वॾो एहसान अल्लाह साईं जो इहो अता फरमायो जो अल्लाह साईं असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बग़ैर मुशक्क़त जे पंहिंजे रहम करम सां उम्मती बनाए छॾियो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं ॿिनि क़िस्म जा मौजज़ा अता फरमाया। घणा? ॿिनि क़िस्म। हिकिड़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रूहानी मौजज़ा अता फरमाया ऐं ॿिया अल्लाह साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिस्मानी मौजज़ा अता फरमाया। जिस्मानी मौजज़नि जी भी तमाम वॾी लिस्ट आहे, रूहानी मौजज़नि जी भी तमाम वॾी लिस्ट आहे। ॿ टे जिस्मानी मौजज़ा ॿुधायां थो पोइ वरी रूहानी मौजज़नि ते अचां थो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि कोई साहबी आयो, या रसूल अल्लाह गालिबन हज़रत कतादा साईं, या रसूल अल्लाह दुश्मन जो तीर हलायो अख निकिरी पई आहे तारो खणी आयो आहियां या रसूल अल्लाह हाणे मुंहिंजी अख जो छा थींदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो अख जो तारो खणी करे साहबी जी अख में रखी करे पंहिंजी लुआब मुबारक मथां हणी छॾियऊं। हज़रत कतादा साईं फरमाए थो त कसम आहे ख़ुदा जो, कसम आहे उन अल्लाह जो जंहिंजे हथ में मां कतादा जी जान आहे, जे अख सही हुई उन खां बि उन में नज़र वधीक थी हुई जेका निकतल हुई सही अख खां वधीक। हज़रत अली मुर्तज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे, या रसूल अल्लाह खैबर वारे मौके साईं मुंहिंजी अख में सूर आहे पर अख छिंबे बि नथो सघां। हज़रत अली साईं जी अख में सूर पवंदो हुयो, अख में सूर पवंदो हुयो। इहो खैबर वारे ॾींहं में न, इन खां अॻु में बि हुयो। हिकिड़े चकर हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु कतल पियो छा पियो खाए? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां पहुची पाण करीम ने फरमायो अली तो कि अख में सूर आहे वरी कतल पियो खाई छा त अख में सूर जो पवंदो आहे घणो कर गर्मी जे करे पवंदो आहे ऐं कतल भी गरम आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अक़ीदो भी सेखारे छॾियो त अशिया में जेका तासीर हूंदी आहे वारा पर लेकिन कंहिं फ्रूट जो थधो हुजण, कंहिं फ्रूट जो गरम हुजण, कंहिं फ्रूट जो मलो हुजण, कंहिं फ्रूट जो मलो न हुजण, इहा बि तासीर रब रखी आहे। ईअं आहे मञणो पवंदो। हाणे ईअं कोन्हे को हिकिड़ो माण्हू ऑपरेशन कराए आयो हुनखे चयो वाङण बि खा केतिरा बि खा, ज़ाहिर ॻाल्हि आहे छो त बाबा तवक्कल आहे, छो जो अल्लाह जी ज़ात आहे। मलो करे तो उनजी मर्ज़ी, न करे उनजी मर्ज़ी, फट छुटे उनजी मर्ज़ी, न छुटे उनजी मर्ज़ी। हाणे गिदरो भी खाए, छांव भी खाए, वाङण भी खा, ऑपरेशन वारे पोइ त जहिड़ो हथ सां मारण थियो। इहा वाङण में तासीर, गिदरे में तासीर, कतल में तासीर रब रखी आहे ऐं पैगंबर ॿुधायो कि तासीर हिन में आहे। इन जे करे हज़रत अली से के चई ओ अली अख में सूर थई ऐं वरी कतल पियो खाए। हज़रत अली से आयो से के अख में सूर आहे, खैबर जो किलो जेको आहे तव्हां मुंहिंजे हथ में ॾिनो आहे झंडो ऐं अख में भी सूर आहे, मां छा कयां? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली एॾा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी दुआ मुबारक ओ हज़रत अली से ते अख ऐं उन खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे गुलाम हज़रत अली मुर्तज़ा जी अख पचण छॾे वई सदा ठीक ठाक। सुभान अल्लाह। इहो हुयो जिस्मानी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े चकर जिस्मानी मौजूदा कहिड़ा कहिड़ा ॿुधायां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा नुबुवत कोन मिली, नुबुवत नंढड़ा हुया। ओ उन टाइम खां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिस्मानी मौजूदा मिलण शुरू किया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ा हुआ। अम्मा हलीमा फरमाए थी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जीअं ई मूं डांची ते खयो न, जीअं ई मूं पंहिंजी डांची ते खयो
मोजी डांची अचन में सब दी ना पो थी लेकिन वणन में वरी सब का आग में गोट पड़ो जिस्मानी मोट जो यो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बकरी जे मथा हाथ रखन वा खीर सा बरकत सुभान अल्लाह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अम्मा हलीमा फरमाई थी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बकरन के जडे का चारण शुरू कयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत जे करे मुझे घर में करे खीर फुटो कोन पर कंडियो बकरिन के खीर छडे कोई खीर थन रमा सुभान ऐसा लिखा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म मुबारक के दिसी करे काफर मुसलमान थी विदा एकड़े जगह एकड़ो काफर वडी कावड़ में वडे देश में तलवार खणी करे आयो त मां न छडाए ऐं उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिसो कोन उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिड़ई ॿुधल ख़बरूं जीअं असां कंदा आहियूं ॿुधल ख़बरनि ते इतमाद कंदा आहियूं पोइ हुजे न हुजे तफ़्तीश कोन कंदा आहियूं बाबा फिलाणो तुंहिंजे नाले हीअ कुझु पोइ शुरू थी वेंदा आहियूं हा बाबा इहो अहिड़ो थियो मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हिकिड़ी हदीस थो पढ़ा पाण करीम सल्लल्लाहु फरमायो त कूड़ हुजण जे लाइ इहो कूड़ो हुजण लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे जेका ॻाल्हि ॿुधे उन ते इतमाद करे वेही कूड़ो हुजण लाइ इहा काफ़ी जेका ॻाल्हि ॿुधे उहा अॻिते करे इहो ईअं सम्झ त कूड़ो माण्हू बहितरीन माण्हू उहो आहे त जेकी ॻाल्हि ॿुधी त दादा साईं अमजद जो गिला पियो कई मुंहिंजे अॻियां उहो कमेंट या जवाबु न ॾे वञी साईं अमजद खां पुछे हा दा मुंहिंजे नाले कुझु चयो हुई यार जेकॾहिं चयो हुई त मां तुंहिंजो छा बिगाड़ियो पर तफ़्तीश थी पवंदी जेकॾहिं न चयो हुजे त जो मक़सदु आहे त विचो माण्हू ज़ूअ चए अॼुकल्ह हिन दौर में अहिड़ा माण्हू कोड़ जो हितां जी हुते हुतां जी हुते छो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे आख़िरी उम्मत जी आख़िरी जेके निशानियूं आहिनि क़यामत जूं उन मां हिकिड़ी वॾी निशानी आहे मजलिसनि मां अमानत ख़तमु मजलिसनि मां अमानत ख़यानत वधी वेंदी हसद वधी वेंदो बोग वधी वेंदो कीनो वधी वेंदो कूड़ वधी वेंदो व्याज वधी वेंदो ज़िना वधी वेंदो सभु ॻाल्हियूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से जिस्मानी मुअजिज़ात फरमाया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुजन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अजी माण्हुनि ॿुधायो या रसूलल्लाह मदीने में हिकिड़ो उठ चरियो थी पियो आहे उठ चरियो थी पियो आहे उठ पागल थी वियो आहे हाणे माण्हुनि खे बि टकराए जानवरनि खे बि टकराए पागल से के पहचाने के सुञाणे कोन थी सके पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या साहबा फरमाइनि था उहो उठ सभिनी खे खाए पियो टकराए पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिधो विया वञी उठ जे तरफ़ वञनि पिया असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या रसूलुल्लाह पागल आहे सुञाणे पवंदो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न बीहो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ जे तरफ़ वधियो असांखे ख़तरो हुयो त बंदा पागल आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नुक़सान पहुचाए असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾु हुआसीं जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ उठ जी नज़र पई आहे उठ ड्रोड़ंदो आयो आहे साहबा फरमाइनि था असांखे अञा वधीक ख़तरो लॻो त ड्रोड़े पियो शायदि नुक़सान पहुचाईंदो पर कसम आहे उन अल्लाह जो जे हथ में असांजी जान आहे जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो त गोॾा बनी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां वेही इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल जिस्म खे ॾिसी करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जानवर बि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जिस्मानी मोजज़ात खोड़ पर हिकिड़ो वॾो मोजज़ो जिस्मानी मेराज आहे हां मेराज इहो बि जिस्मानी माण्हू चवंदा आहिनि न ख़्वाब में हुयो ग़लति चवंदा आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ख़्वाब में तूं मां बि जन्नत ॾिसूं तूं मां बि जहन्नम ॾिसूं तूं मां बि जेकॾहिं ख़्वाब में क़ब्र जो नज़ारो ॾिसूं ऐं रसूलुल्लाह बि ख़्वाब में ॾिसे त पोइ शान शौक़त कहिड़ो थियो मर्तबो थियो न कोन मर्तबो थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेरे जागदे जिसमें अतर सां बग़ैर पर्दे जे अल्लाह से उनके मेराज करायो आहे बैतुल मुक़द्दस भी घुमायो आहे अल्लाह से सब आसमान जा नज़ारा त कराया पर अल्लाह सही पर्दे साम्हूं भी बग़ैर पर्दे जे रसूलुल्लाह सां हलाल मूसा अलैहिस्सलाम मिंटू पियो करे रब अरनी अल्लाह से फरमाए तो मूसा लन तरानी ओ रब मुखे पजो दीदार करा मु पजे किताब में तो जो वसू पढ़ियो मां तुंजा एडा सारा कुदरत जा करिश्मा मिठा मु पत्थर के धक्का उबारा चश्मा निकता
मां फिरौन जे अॻियां बलु फिरौन पोते रजी हो मां अॻिते वियुमि खोड़ निशानूं मूं तुंहिंजो ॾिठियूं खोड़ निशानूं ॾिठियूं रब पंहिंजो दीदार करा अल्लाह से फरमायो ओ मूसा लम तरानी मुंहिंजी तजल्ली खे मुंहिंजी ज़ात खे तूं ॾिसी कोन सघंदे मूसा अलैहिस्सलाम तूं बि बोले रब अरनी ओ मूसा कोन ॾिसी सघंदे मूसा अलैहिस्सलाम खे फरमाया अल्लाह फरमायो तो मूसा भला ठीकु आहे तुंहिंजी दुआ क़बूल कया तो मुंहिंजी ज़ात खे त कोन ॾिसी सघंदे भला मुंहिंजी तजल्ली खे ॾिस मुंहिंजी तजल्ली ज़ात ॿी शइ आहे तजल्ली ॿी शइ आहे ऐसे नहीं ॻाल्हि हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ठीक है अल्लाह से फरमायो फिलानी वादी में अच रया मूसा फखलाना लईक इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ ए मूसा फिलानी वादी में अच तुआ वादी जो नालो आ रजू ताला ना पवंदई छो तो वा पाक वादी आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम के रब साईं तजल्ली ॾेखारी आहे पर एॾा रब्बुल जलाल अल्लाह जे हबीब जो एॾो शान कयो आहे जो बग़ैर पर्दे जे मुलाक़ात थियो आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जन्नत जो सैर कनि पिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते जुती जा आवाज़ ॿुधा ओ जिब्राइल अमीन ॿुधा त सही एके जी जुती जा आवाज़ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो या रसूल अल्लाह ई ॿियो कंहिंजा बि आवाज़ कोन्हनि तुंहिंजो बिलाल तहज्जुद जी निमाज़ पढ़ी वञे पियो उन जी जुती जा आवाज़ हेॾा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾा हज़रत मूसा अलैहिस्सलाम मिठू पियो करे अल्लाह जे पंहिंजी तजल्ली ॾेखारे पियो पर चवे पियो मूसा पंहिंजी जुती खे लाए अचे अल्लाह जे पैगंबर जो मान एॾो कयो आहे जो उनजे ग़ुलामनि जी जुती जा आवाज़ बि जन्नत में ॿुधाया इहो मान ऐं मक़ाम मिलियो जो पैगंबर जे सहाबा जे जुती जा आवाज़ भी अल्लाह से जन्नत में ॿुधाया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोटी आया हज़रत बिलाल साईं खां पुछूं बिलाल मां तुंहिंजी जुती जा आवाज़ जन्नत में ॿुधा भला ॿुधा त सही इहो मक़ाम कीअं मिलियो इहो शान कीअं मिलियो इहो मर्तबो कीअं मिलियो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो बिलाल साईं फरमायो या रसूल अल्लाह नमाज़ रोज़ो मिले चई क्या पढ़ंदा कीअं कंदो आहियां को ख़ासि अमल त कोन्हे को जो ई ॿुधायां थी मुंहिंजो ख़ासि अमल आहे ना 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 बिलाल ॿुधा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाई से ॿियो त कोन्हे बाक़ी इहो आहे त मां हर वक़्तु वुज़ू में रहंदो आहियां ऐं जॾहिं जॾहिं मां वुज़ू में हूंदो आहियां जॾहिं मां वुज़ू कंदो आहियां त ॿ रकातूं तहियतुल वुज़ू ऐं तहियतुल मस्जिद पढ़ंदो आहियां मुंहिंजो इहो ई अमल आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ इन अमल जे करे अल्लाह से के तो एतिरो बणी थो जो तुंहिंजी जुती जा आवाज़ बि रब साईं जन्नत में ॿुधाए मुंहिंजा सोना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी खिज़ा जी मौसम में जंहिं टाइम ते पन छड़ंदा वणनि जा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया पए हिकिड़े टारीअ में हथ विझी करे लोॾियो तो उन मां पन करिया साहबा खे फरमायो ही ॾिसो त अच्छा आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो हा साईं ही टारी आहे ही टारीअ जे हेठि जेको आहे सो पन छड़नि पिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो माण्हू घरां निकिरे थो ऐं घणा निकिरे थो निमाज़ जे इरादे सां अची करे सोणे नमूने सां वुज़ू थो करे पोइ सोणे नमूने सां निमाज़ अदा थो करे पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन्हनि जे जिस्म मां ईअं गुनाह छड़ी वेंदा जीअं हिन टारीअ मां मुंहिंजा अज़ीज़ दोस्त वुज़ू जो ऐं निमाज़ जूं बरकतूं आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा फरमाइनि था अल्लाह साईं जॾहिं निमाज़ फ़र्ज़ कई अल्लाह साईं जॾहिं निमाज़ फ़र्ज़ कई जॾहिं असांखे निमाज़ मिली असां ख़ुशि थी वियासीं हर शइ त अल्लाह साईं खां निमाज़ जे ज़रिए घुरंदा हुआसीं पर जॾहिं लूणु फुटी वियो न घर में ॿियो त रब साईं खां निमाज़ जे ज़रिए अल्लाह साईं पैगंबर खे जेके जिस्मानी मौजूदा अता फरमाया उन मां थोड़ जिस्मानी मौजूदा अता फरमाया पर वॾे मां वॾो मौजूदो हुयो मेराज ऐं वरी हेॾा रूहानी मौजूदा दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनता अर्शिका व मिदाद कलिमातिक मुंहिंजा अज़ीज़ दोस्त और मुंहिंजा भाई अल्लाह तबारक व तआला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रूहानी मौजूदा भी अता फरमाया जिस्मानी मौजूदात लिस्ट लगी पई आहे पर एक ब मौजूदा तव्हांखे ॿुधायूं रूहानी मौजूदा में वॾी लिस्ट आहे पर वॾे मां वॾो रूहानी मौजूदो अल्लाह से रसूलुल्लाह साईं के अता फरमायो उन जो नालो क़ुरान आहे सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह क़ुरान मजीद अल्लाह साईं जे
तरफ़ खां अल्लाह जे रसूल ते वॾो रूहानी मौजूदो केतिरो वॾो मौजूदो आहे अल्लाह से फरमाए तो एॾो वॾो मौजूदो केॾो वॾो मौजूदो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह व तिलकल अमसालु नज़रिबुहा लिन्नासि लअल्लहुम यतफक्करून अल्लाह से फरमाए तो एॾो वॾो मौजूदो अता फरमायो एॾो वॾो रूहानी मौजूदो अता फरमायो जॾहिं इन खे मां जबलनि ते नाज़िल कयां त मुंहिंजो ख़ौफ़ हुतां उहे बि रेज़ा रेज़ा थी पर इंसान तुंहिंजे दिलि ते जॾहिं क़ुर मजीद जो आवाज़ पवे त घरां निकिरणु मुनासिब नथो थिए खट खे छॾण बि गवारा नथो करी जुमे जे आज़ान खे जेकॾहिं अधु मुनो कलाक थी वञे त पर तुंहिंजा बि उहे अञा कपिड़ा बि कोन मटिया आहिनि जुमे जा अञा बि मुंहं में जेको पियो ॾींहुं डगी खे पोइ पियो ॾींहुं अञा बि ज़मीन में पाणी वराइण जे आसरे में आई सची ॻाल्हि छोजो अहमियत न आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त रब जे तरफ़ खां वॾे मां वॾो रूहानी मौजूदो क़ुर आहे ऐं अल्लाह तबारक व तआला एॾो मौजूदो अता फरमायो आहे पर उन मौजूदे में भी वो रूहानी मौजूदो आहे क़ुर पर इन मौजूदे क़ुर में रब साईं जिस्मानी इलाज भी रखियो आहे त रूहानी इलाज भी रखियो आहे इन रूहानी मौजूदे में वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह साईं जिस्मानी इलाज भी रखियो आहे त रूहानी इलाज भी रखियो आहे दुरुस्त शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अदद खल्क़िका व रज़ा नफ्सिका व ज़िनता अर्शिका व मिदाद कलिमातिक अल्लाह साईं क़ुरान मजीद में रूहानी इलाज भी रखियो आहे जिस्मानी इलाज भी रखियो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कर यासीन फी सदरिन नहार क़ुज़ियत हवाइजु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान मजीद में बड़ी शिफा है वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमा अल्लाह से इनमें शिफा भी रखिया इनमें रहमत भी रखिया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो सुबह जो सवेरे सवेरे स्टार्ट दी जे स्टार्ट थियण वारे टाइम ते यासीन शरीफ अल्लाह जी रज़ा ख़ातिर पढ़ो अल्लाह जी दी सब ज़रूरतूं पूरी फरमायो पाण खे फरमायो त जेको सूरह वाक़िया दी में मामूल बनाईंदो अल्लाह के कने में फक्र ऐं फाकी में कोन हज़रत गालिबन हज़रत इब्न मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु न्याणियो तो जॾहिं फौत थी वियो त हज़रत उस्मान साईं उनजे न्याणियुनि ॾे या हज़रत इब्न अब्बास आहे या हज़रत इब्न मसूद आहे हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास उन न्याणियुनि ॾे हज़रत उस्मान साईं 3000 अशरफियूं मोकिलियूं घणियूं या 3000 दीनार सोने जा सिक्का ऐं चयूं त ही तव्हांजे मदद जे लाइ मोकिलिया अथव तव्हांजो बाबो फौत थी वियो तव्हांजो भाउ कोन्हे तव्हांजो भाउ मदद ख़लीफ़ो हुयो हज़रत उस्मान इहे ख़लीफ़ा हूंदा पर ॻाल्हि ॿुधो असां हुकुमराननि खे बि ॻाल्हायूं था असां वॾनि खे ॻाल्हायूं था पर हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आमालुकुम उम्मालुकुम जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा ओड़ा ई तव्हांजा असांजा अमल ऐं करतूत अहिड़ा आहिनि तॾहिं हुकुमरान अहिड़ा मिलिया जो घर पाणी था पर उन टाइम ते तारीख़ जे किताबनि में लिखियो आहे त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि जे दौर में कणक जो दाणो किशमिश जे दाणे खां वॾो छा कणक जो दाणो किशमिश जे दाणे खां वॾो हूंदो हुयो लेकिन असांजे बदअमाली जे करे इहो दाणो वञी हेतिरो रहियो अञा नंढो थी वियो हाँ पर साल कणक हुई 45 मण एवरेज विच कराई या 25 30 किथे तो 26 दाणे ते असर पए असांजे अमाल जो हर शइ ते असर पवंदो आहे जे टाइम ते माहौल में अमाल हूंदो आहे तव्हां थोरो सोचो सिर्फ थोरो 5 मिंट पंहिंजे ज़मीन खे जॻाए रमज़ान शरीफ़ में माहौल ठाहींदा हिन माहौल में असां इबादत कंदा रब खे राज़ी कंदा जहिड़ो जंहिंखे जहिड़ी हैसियत आहे पंहिंजा जहिड़ा जहिड़ा कपिड़ा पाए मस्जिद जी हाज़िरी खे यकीनी बनाईंदो आहे भला जे हाज़िर न थींदो आहे त घर में राति रोॻो कोन
ॿुधंदो आहे भला ॾींदो न आहे त को खाईंदो न आहे ॾींदो न आहे त इन जे करे रब साईं रमज़ान में केतिरी बरकत ॾिनो अमीर के घर में भी सागो फ्रूट आए गरीब के घर में भी सागी शे हां अमीर भी गोश्त पियो खाए त गरीब भी गोश्त पियो खाए सागी कमाई आ अदा हिन महीने में भी सागी कमाई रमजान में भी सागी कमाई हिन महीने में भी 15,000 पगार रमजान में भी 15,000 पगार रमजान जो खर्च बीड़ो इनमें खर्चे जो कोने को छो तो ते सेरी भी आए इफ्तार भी आए तमाम सा लेकिन रमजान शरीफ में कर्जी को थे इन महीने में कर्जी छो तो थे अंदाजो लगाए छल इन रमजान के महीने में तो दिल की कैफियत मटजी थी रब जे अनवारात का नुज़ूल सुभान अल्लाह रब जो बरकत नाज़िल थी सो अर्ज़ पे कयो अल्लाह तबारक व तआला इन कुरान मजीद में जिस्मानी इलाज भी रखो आहे त रूहानी इलाज भी रखो आ बेशक पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब भी फरमाइन था असा के हद में पिया सफर जो सामान टूटी वियो हाने छा कयूं पासे वारे ॻोठ में वियासीं असा के को पाणी ॾियो ऐं कुझु का मानी टिकी ॾियो असा जो सफर जो सामान टूटी वियो अॻिते सफर आहे साहबा फरमाइन था त उन्हनि असांखे जवाब ॾेई छॾियो पर असां चयो त अॻिते राति थी वेंदी सफर भी आहे बेहतर आहे त ॻोठ जे पासे में हिते पड़ाव कयूं हिते वेही रहूं पोइ सुबुह जो निकिरंदासीं हितां साहबा फरमाइन था एतिरी देरि थी जो अचानक हिकिड़ो माण्हू सॾींदो आयो चवंदो आयो हाय अफ़सोस तव्हां में को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे को कीड़ो अचे को दवा हुजे त असांजे वॾेरे को बिच्छू खाई वियो आहे या ज़हरीली शइ खाई वई आहे तड़पे साहबी फरमाए थो त मां वियुसि वञी करे मां हुनखे चयो हाओ असां वटि आहे कीड़ो असां वटि आहे साहबा किराम फरमाईंदा त असां हैरान थी वियासीं हिन वटि वरी कीड़ो किथां आई सॼी ॻाल्हि साहबी फरमाए थो मां वियुमि वञी करे हुते दम कयूं 7 चकर सूरह फातिहा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां पढ़ियो अल्लाह से उनखे शफ़ा ॾेई छॾी बेशक शफ़ा जॾहिं शफ़ा मिली वई न कुरान मजीद में शफ़ा आहे जॾहिं शफ़ा मिली वई तो हुननि मूंखे हिकिड़ी गिफ्ट में बकरी ॾिनी छा ॾिनम गिफ्ट में बकरी ॾिनम हाणे ॾिस ॿुधण में त आहे मसलो ॿुधण में आहे किसो पर हक़ीक़त में घणा इन में मसला हल थिया हिन में हिकिड़ो वॾो मसलो इहो हल थियो त क़ुरान मजीद खे को भिनो रखे या क़ुरान मजीद को पढ़े उन क़ुरान मजीद जी ॿोलाए मुआवज़ो वठणु जाइज़ न आहे लेकिन ही ॿोलाए न ही ॿोलाए जेकॾहिं पंहिंजी दिलां केरु हदियो ॾेसि थो त उनखे क़बूल करणु जाइज़ आहे किथां निकितो इन हदीस नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां सां को बुराई करे थो त उन जे बारे में प्लान वठण जी कोशिशि न कयो न साहबा फरमाइनि न असांखे तव्हां मानी बि कोन्हे ॾिनी असां तव्हां असांखे पाणी बि कोन्हे ॾिनो ऐं वरी आया हुजे त को पीड़ो हुजे आई सॼी ॻाल्हि इन जे करे साहबा किराम न जो न हलंदासीं त हाणे असांखे बि ईअं खपे जेकॾहिं को बुराई करे त उन जो बदिलो बुराई न भलाई सघिजे इहो साॻियो माण्हू पिछे माण्हू थी करे घुरी आई सॼी ॻाल्हि ॿियो मसलो इहो निकितो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुन पुछो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो उन सहाबी खां त ॾियो ख़बर तूं उन ते छा पढ़ियो पाण करीम फरमाया साईं 7 चकर सूरह फातिहा पढ़ तो किथां ॿुधी पाण करीम फरमाया साईं तव्हां खां इहो ॿुधो आई सॼी ॻाल्हि तव्हां खां इहो ॿुधो हुयो यानी इन जो मक़सद इहो थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेका ॿुधल ॻाल्हि आहे या अहादीस में जेका साबित ॻाल्हि आहे उहा ई करणी आहे आई सॼी ॻाल्हि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहब ॿियो खाई पी मोटी आयो मोटी लाइ बि खणी आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या रसूलुल्लाह जिथे भी हुजूं कुछ में हुजूं दुनिया विसरी सघे लेकिन अल्लाह जो रसूल कॾहिं बि विसरी नथो सघे पाण फरमाया रसूलुल्लाह तव्हां खे गोश्त जो बकरी जे गोश्त जो तकरीरान वणंदी आहे हा वणंदी आहे पाण खे फरमाया या रसूलुल्लाह असां उहा पचाए खणी आया आहियूं त ख़राब न थिए बचल गोश्त ख़राब कोन थींदो आहे टाटनि ते पचाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ तकरीरान बकरी जी खणी आया पाण खे उन मां खाधो सुभान अल्लाह ऐसी ॻाल्हि आहे
तो पाण के हाणे हिन मां मसलो इहो हल बि थियो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे को पीणो रखे थो, जीअं चाचो गुलाम अहमद आहे हाजी साहब, उहो पीणो रखे थो, उन पीने में उन ॾिनसि हिनखे बकरी या उन छेलो ॾिनसि या उन 5 रुपया ॾिनसि, जेकॾहिं उहो कंहिं अलाह वारे खे ॾिए या कंहिं मदरसे में ॾिए त ॾेई थो सघे, इहो जाइज़ आहे, हुते न कजे। आई सी ॻाल्हि आई जायज़ है, पर शरई तरीके सां हुजे, गैर शरई तरीके सां बोलाए न हुजे त केस बोलाए तो खणा। ऐं नंबर ॿियो, इन मां अक़ीदो निकितो त इलाज ॻोल्हियो त क़ुरान मां ॻोल्हियो। जेको इलाज क़ुरान मजीद में आहे, के भोपे वट में कोने को, के कारे इल्म में कोने को, जो सभिनी जो तोड़ इन में आहे। सभिनी जो तोड़ हिकिड़े जेकर मूंखे डांट में सूर पियो अॻे रमज़ान खां अॻु में, हीउ रमज़ान न अॻे खां एॾो सूर पियो जो मां डॉक्टर वटि तजुर्बो मुंहिंजो ज़ाती कयो ॿुधायां। पोइ डांट में जो सूर थियो, मां डॉक्टर वटि वियुसि, डॉक्टर चयो त साईं ॻाल्हि आहे जेके रगनि में को चकर आहे न त छा कटनी में सूर लहंदव, न त भले कुझु बि कयो सूर कोन लहंदो। मूंखे चई 7,500 वठंदुसि, ऑपरेशन थींदी, माना उहो चवे ऑपरेशन जो दंद जी नस कटणी। मूं चयोमांसि, मां चयो ॾिसूं था भला मशवरो कयूं, बाबे खे चयूं, बाबो चए त हाणे डॉक्टर चयो आहे त करा। मां चयो मां रोज़े जे करे परेशान आहियां, सुभाणे पयो रोज़ो आहे, वरी हीअ जो कंदो इहो, वरी ख़बरदारी छुटी न चयो, मां रोज़े जो मसइलो आहे। छो जो रमज़ान जो माहौल अहिड़ो आहे जो हुन में रखिजे थो त रखिजे थो, न त बाद में कज़ा करणु ॾाढो ॾुखियो आहे। आई सही ॻाल्हि, कज़ा करणु ॾुखियो आहे। सो कोई घणियूं दवाऊं कयूं, नेठ के ते असर कोन थियो, गाह करणु पियो वञा, निम जो ॾंदड़ जो टिमा, सोचे ओचितो ज़हन में आयो लव अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। दिल में सोचूं त जेकॾहिं पत्थरनि ते नाज़िल करे आ रब साईं, पत्थर बि रेज़ा रेज़ा थी वञे त ॾाढ जो सूर आहे। अल्लाह से क़ुरान मजीद में हर शइ जी शिफ़ा आहे। उन दंदड़ ते पढ़ी करे सची ॿुधायां, इहा आयत पढ़ी करे हीअं आयो, वरी हिन रमज़ान जी पिछाड़ी में करो ॾाढ जो सूर पियो आहे, विच में वरी पियो सुभान अल्लाह। आई सही ॻाल्हि, विच में ॾाढ जो सूर पियो ई कोन, वरी मूं सोचियो हाणे वरी टियों ॾींहुं ॾाढो ॾाढ में सूर हुयो हिन ॾंद में, वरी मूं चयो वरी बि इहा आयत पढ़ी, उनमें गोरी बि खाधुमि, आयत बि पढ़ी। आई सही ॻाल्हि, अल्हम्दुलिल्लाह सूर। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, असांजो हर भर हुते हुते भॼूं था, उन खां बहितर आहे असां सची नियत सां रब सां क़ुरान मजीद खोले करे उन मां शफ़ा ॻोल्हियूं, हर मसइले जो इलाज अल्लाह साईं जिस्मानी मर्ज़ जो भी इलाज रखियो आहे, रूहानी मर्ज़ जो भी इन में इलाज रखियो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुजनि, पाण करीम सल्लल्लाहु फरमायो साहब तव्हांखे ख़बर आहे लोह खे ज़ंग लॻी वेंदी आहे, फरमायो हासिल लॻी वेंदी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दिलनि खे बि ज़ंग लॻी वेंदी आहे, कट लॻी वेंदी आहे। साहबा फरमायो या रसूल अल्लाह लोह खे ज़ंग लॻी वञे उनजो इलाज त मालूम आहे, पर दिल खे ज़ंग लॻी वञे उनजो इलाज छा में कजे? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण करीम सल्लल्लाहु फरमायो कसरत ज़िक्रिल मौत व तिलावतुल क़ुरआन। मुझे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन रूहानी बीमारी जो इलाज इहो आहे कि मौत खे यादि करणु कयो, क़ुरान जी तिलावत करणु। क़ुरान मजीद सां ताल्लुक़ अहिड़ी शइ आहे, केॾी 4000 पाई 11000 पाई, पर केरु हुनखे चुमी कोन ॾींदो, केॾो बि भलो पाठो हुजे को हुनखे चुमी कोन ॾींदो। पर क़ुरान जो ताल्लुक़ अहिड़ो आहे, जेकॾहिं हुन क़ुरान मजीद खे सादो पोश ॾेई छॾी, 20 रुपया वाल वारो कपिड़ो हुजे या सादो पनो हुजे, खणी करे हुनखे अखियुनि ते बि रखंदे चुनी जी बीबी में इहो मोमिन तोखे ॿुधायो आहे त जंहिंजो ताल्लुक़ इंसान थींदो हुनजी मर्तबो आला मक़ाम थींदो। ताल्लुक़ जी ॻाल्हि आहे। हज़रत उमर साईं उमर हुयो क़ुरान सां ताल्लुक़ पियो, उमर फारूक बणिजी वियो। अबू बकर हुयो क़ुरान सां ताल्लुक़ पियो, अबू बकर सिद्दीक़ बणिजी वियो, जन्नत जो हक़दार बणिजी वियो। हज़रत उस्मान हुयो क़ुरान सां ताल्लुक़ पियो त ज़िन्नुरैन बणिजी वियो। हयादार जे महल अल्लाह से जन्नत में तयार करे छॾियूं, जेके जेरे जन्नत जी बेशारत मिली वई। अली मुर्तज़ा अली हुयो, लेकिन क़ुरान सां ताल्लुक़ जे करे अली मुर्तज़ा शेर
मुंहिंजा अज़ीज़ दोस्त कुरान जो ताल्लुक़ मुंहिंजे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामियन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आलिम थी जा, आलिम जो वॾो मक़ाम आहे, साईं केॾो मक़ाम आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हेॾा आलिम हुजे पर बाअमल हुजे, आलिम हुजे पर खलो आलिम न। तो जितना उठो डालोडा बेअमल जेकने आलिम आहे उनके वबाल वॾो आहे। बाअमल आलिम हुजे सॼी रात सुतो पियो हुजे, हेॾा आबिद हुजे सॼी रात इबादत पियो करे, नफ़ली इबादत पियो करे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन आलिम जी निंड जो सवाब उनजी इबादत खां बि वधीक आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह से आलिम खे हक़ ॾींदो क़यामत ॾींहुं 70 ॼणा जंहिंजे मथां जहन्नम वाजिब आहे। अल्लाह पंहिंजे रहम ऐं करम जे करे उनखे एज़ाज़ मिलंदो जो उहे 70 ई ॼणा जन्नत में वठी औ मुतअल्लिमन। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं आलिम थियण वारी उम्र वई हली अथई या आलिम नथो थी त मुतअल्लिम बणिजा, तालिब इल्म बणिजा। तालिब इल्म जो बि वॾो मक़ाम आहे, केॾो मक़ाम आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ममात फी तलबिल इल्मि फहुव शहीद। जेको इल्म पढ़ंदे पढ़ंदे तालिब इल्म जी हयाती में फौत थी वियो, दुनिया मां ॾींहं पूरा करे ॼण त शहीद आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तालिब इल्म जो एॾो मक़ाम आहे जॾहिं घर खां निकिरंदो आहे, मस्जिद जे तरफ़ निकिरंदो आहे, दरजे जे तरफ़ निकिरंदो आहे, अल्लाह जे फ़रिश्तनि खे चवंदो आहे फ़रिश्ता वञो तालिब इल्म जे क़ुर जो पढ़ण वारो घर आणींदो आहे, वञी पेरनि में पंहिंजा फ़रिश्तनि जा पग विछायो। एॾो मक़ाम तालिब इल्म जो। तालिब इल्म जो मक़ाम अल्लाह से एॾो फरमायो आहे जंहिं तालिब इल्म जी ख़िदमत कई, जंहिं तालिब इल्म जे मर्तबे खे सुञातो अल्लाह से उन्हनि जो मक़ाम आला करे छॾियो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हिकिड़ो किस्सो ईंदो आहे, दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद अदद ख़ल्क़िका व रिज़ा नफ़्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिक। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त तालिब इल्म जो मक़ाम एॾो मक़ाम अल्लाह से इन जो बनायो आहे जेको इनजी ख़िदमत थो करे उन जो बि मक़ाम आला थी थो वञे। तालिब इल्म छो जो उन जो क़ुरान सां ताल्लुक़ आहे ऐं जंहिंजो क़ुरान सां ताल्लुक़ आहे उनजी तूं ख़िदमत थो करी, जेकॾहिं तुंहिंजो बि मक़ाम आला थी थो वञे। ख़ान ऑफ कलाक, कलाक जो ख़ान वॾो पैसे वारो वञे पियो थो, हिकिड़ो तालिब इल्म आहे ॾिसे पियो थो, रोए पियो तालिब इल्म जो, मानी पट ते किरी पई आहे, मानी खे छॾे पियो वरी रखे पियो ऐं रोए पियो थो। ख़ान ऑफ कलाक घोड़े तां लही, छो जो शाही सवारीअ खे घोड़ो ऐसरी ॻाल्हि घोड़े तां लही करे उनखे चई अबा केरु आहे? चई मां तालिब इल्म। अच्छा तालिब इल्म आहे, रोई छो थो? चई रोआ इन लाइ थो त हीअ फ़क़्र जी माना ऐसरी ॻाल्हि मां आयो आहियां हुतां हुतां धकड़ी करे साईं वारा मुंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि, तालिब इल्म मुंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि, मां ई खणी बि सभु खाईंदा पर हाणे किरी पई आहे, पिटी लॻी वई आहे, ख़राब थी आहे, हुकम रोड़ायो आहे। हाणे साईं वारा मूंखे नाराज़ थींदा, साईं वारा मूंखे ॻाल्हाईंदा, मां इन जे करे रोआं। हा हेतिरी ॻाल्हि मौलवियुनि खे पिनण जे हितां इहो जेको आहे मेणो ॾियण वारो इहो तव्हांजे मथां अहसान आहे मौलवियुनि जो तव्हांजे माल मां वठी करे पंहिंजे मस्जिदनि ऐं मदरसनि में ख़र्च कयो। ऐसरी ॻाल्हि जेकॾहिं तव्हां खां कोई वठण वारो न हुजे त पोइ केरु ज़ोरी बिथूं करे बि तव्हांखे जन्नत जी राह में आणे। ऐसरी ॻाल्हि त ख़ान ऑफ कलाक उनखे चुनी ॾिसी चुनी ॾेई चई अबा मुंहिंजा बचड़ा उस्ताद खे चइजां तव्हांजी दावत ख़ान साहब कई, तव्हांजी दावत ख़ान साहब कई आहे, मां दावत घर पहुचाई। छोकिरो ॿियो वञी उस्ताद खे चई ख़ान साहब दावत कई, उस्ताद ॾे हुन दावत खणी वियो, राति थी सुतो, ख़ान ऑफ कलाक रात जो सुम्हे थो, ख़्वाब में ॾिसे थो मुंहिंजे घर में रोशनी थी वई आहे, अचानक ॾिसे थो त घर में रोशनी थी वई आहे ऐं
ख्वाब में पूछे तो केर आए चवे सो तो मां मोहम्मद रसूलुल्लाह काना तलात जी निद्र माओ के तो माना निद्र ख्वाब में घर में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया खाना तलात के भाकुर पातो थन ऐ चुनी दिनी थन ऐ खाना तलात के चयो थन ओ खाना तलात तू मुझे मेहमान जो कदर कयो आहे उने के भाकुर पाए चुनी दिनी आए पर जेकरे तू उने के 100 चुनी दी हुआ आत्मा खान तो के 100 ही चुनी हुआ मोहम्मद रसूलुल्लाह मुझे अजीज दोस्त तालिब इल्म जो वडो मकाम ऐसे ॻाल तालिब इल्म की ज़रूरतन जो ख्याल कजे मस्जिद की ज़रूरतन जो ख्याल कजे एकड़ो बियो किस्सो तवा के ॿुधाया इब्न जुरैज रहमतुल्लाह अलैह वडो मुहद्दिस थी गयो वो तो चवे तो मां तालिब इल्म के दौर में इतने मदरसे में विस्को ते दाखला मुझे कोन मिली दाखला छो कोन मिली दाखला इनका कोन मिली तो ते मानी जो बंदोबस्त कोन आगे मदरसे में ये थोड़ी हो तो भोजन खाना बाकायदा पाड़े वाला उन मदरसे में काम करता पाड़े ऐसे का उस्ताद के पगार को पाड़े वाला नींदा तुलबा जी मानी भी पाड़े वाला करता वो मिसाल भी घर तो भी ताले पर रखंदा हर घर मां एकले ताले से मानी सुबह शाम हर मिसाल पर भी घर वात भी ताले दुआ हने ही एक ही अच्छी तो घर को नो आने के जवाब अब तो जी जगह कोने का जगह रण दिया है मानी टिकी कोने चलो उस्ताद के चयो मुख्य जगह प्राण की दे मानी टिकी अला बंदो तो कंदो उस्ताद जो शौक देसी ने के ठीक है ऐसे ने कर देनी जी वन है वन हलो चाहे ठीक है ती वने तो एकड़ो योगी हुयो उन्होंने એને કે વજી એને કે ચેતને ખબર કેડા તો વજી ચેગાલી આયો કે મોટે તરા પૈસા કોના જો માનીતી की पानी कया ई घर पूरा मानीती की काडा मां गरीब आया जे करे हाने जगह मनी ते काने मां मना चे भला तो के मां कुछ लिया ओ तू जे तू तो यहूदी मानना तो जी मिलकर की खबर काने मशकूका की आए मां हाने की तो खावा वठा बस ना जे भला भला को बियो तरीको कयो जे बुधा जे भला मां के कर्ज तो ध्यान बगैर ब्याज जे कर्ज हसन ये ना तो ब्याज सा कर्ज ऐसे निकाला तो 10000 दी तो 11 करे वठंदो सही ये ना ऐसे निकाल या अटकल सटकल सा वो बना ऐसे निकाल बस इन कर्ज दी तो जहां बाती की हो त्याने यो कर्ज जदे बंदो के थियन तब के दी जे ठीक रात जो यहूदी सुबह जो इब्राहिम जुरे चवे तो मां पड़ी पारे नथी युसा जो गोट को वरी मुजो रात जो हज में या उम्र पे वो मां उम्र ते विस तवाफ पे कई मिनट ते शख्स नजर आयो पर मां अक्षर के छिपियो तो मां किथे गलत तो कोना है वरी निशान कोई सागो जो यहूदी वो तवाफ मां वेजे में मां हैरतन अंदाज में ॾिठो तो न चयो त हैरत छो तो करी मां सागो माण्हू आया जे तोखे कर्ज ॾिनो हुयो हैरत छो थी लगे जे टाइम ते मां तोखे कर्ज ॾिनो हुयो रात जो सुतुम मुसलसल 3 रात मुझे घर में खुशबू थी वई ऐं को शख्स आयो ऐं 3 रात एकड़ो शख्स आयो जे चयो ओ फिला यहूदी तो मुझे तालिब इल्म जो कदर कयो अल्लाह तुझे ईमान जो फैसलो करे चलियो ऐसे निकाल इने जे करे सुबह जो मां रोई मां जो हाने केखे बुधाया सब मुझा पाड़े वाला आए घर वाली बीबी वो मां जो ॾिठो घर वाली भी रोई घर वाली के जो तो रोई जो दी जब छटका लगे हाने एक के की बुधाए ने घर वाली रोई करे बुधायो ही जवान मुखे भी सागो काम आया घर वाली के भी साग आया ओए मने जुरे जे रोगो मुझे बिना अल्लाह से मुझे घर वाली जे भी ईमान जो फैसलो कयो असा नबी का मुसलमान आए जो पूरो करना सुभान अल्लाह तालिब इल्म की जरूरत जो ख्याल करे मुझा अजीज दोस्त घर में कितनी जरूरत होंदी कर्ज खणी तो पूरो करो
तालिब इल्म जूं केतिरियूं ज़रूरतूं आहिनि। मिसाल जे तौर ते हिते बिजली जो माहौल ॾिसो था, हाँ प्लेटनि जी केतिरी ज़रूरत आहे। अॼु मूं कल्ह ॻाल्हाईंदे कल्ह या अॼु मोली साहब खां पुछियो, मां चयो छा जी ज़रूरत आहे? हुन त जुमे जो मिड़ई टाइम वरितो ईअं। मां चयो हाणे भला जुमे जो टाइम वरितो अथई, असां शागिर्द आहियूं, तव्हां बि असांजा ॿाहिरि आहियो, असां तव्हां खां वॾा न आहियूं। अलाह ॼाणे थो त में केतिरा गुनाह जेके असांखे ख़बर आहे। रब खां दुआ करो अलाह सां माफ़, असां पाण खे वॾो कोन था सम्झूं। ॿाहिरि आहियो तव्हां, असां तव्हां जहिड़े ई आहियूं, पर अर्ज़ु खणी ईंदा आहियूं, तव्हां अर्ज़ु खे मान ॾींदा आहियो। ख़ुशी थींदी आहे असांजे दिलि मां दुआ अलाह साईं तव्हां सभिनी जो जाइदाद, अल्लाह साईं तव्हां सभिनी जा कर्ज़ पठा मुसीबतूं सभु दूर, अल्लाह साईं सभिनी जूं बीमारियूं सभु जेके मसला सदा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्त ॾिसो, ही मदरसो आहे, हिन में प्लेटनि जी ज़रूरत आहे,